कुरुक्षेत्र जे मैदान में थियो। सुवाल इहो थिए थो कि कुरुक्षेत्र अॼु आहे किथे, या इहो युद्ध कुरुक्षेत्र जे मैदान में ई छो थियो। अगरि अव्हां जे मन में बि इन क़िस्म जा सवाल उथनि था त ही वीडियो अव्हां खे सुठी जानकारी ॾियण वारो साबित थी थो सघे। जय श्री कृष्ण। मां माया वसंदानी स्वागत थी कयां अव्हां जे पंहिंजे ई चैनल ते, जंहिंजो नालो आहे मायावी वर्ल्ड। अचो त ॾिसूं पहिरें सुवाल जो जवाबु। अॼु कुरुक्षेत्र किथे आहे? कुरुक्षेत्र हरियाणा जो हिकु मुख्य ज़िलो आहे जेको हरियाणा जे उत्तर ॾांहुं आहे ऐं अम्बाला, यमुनानगर, करनाल ऐं कैथल सां घिरियल आहे ऐं दिल्ली ऐं अमृतसर खे जोड़ण वारे नेशनल हाईवे ते पवंदो आहे। जीअं त पाण सभिनी खे ॼाण आहे त महाभारत जो युद्ध कौरवनि ऐं पांडवनि जे विच में कुरुक्षेत्र में थियो हो ऐं इहो युद्ध कुरु साम्राज्य खे प्राप्त करण लाइ थियो हो। पर सवाल तो उथे कि इहो युद्ध कुरुक्षेत्र में ई छो थियो। इन जे बारे में ॿ आखाणियूं ॿुधायूं वयूं आहिनि। पहिरीं आखाणीअ जे मुताबिक़ जॾहिं महाभारत जो युद्ध तय ई थी वियो त उन जे लाइ ज़मीन जी तलाश शुरू थी वई त आख़िर युद्ध किथे थिए, छो जे भॻवान श्री कृष्ण हिन युद्ध जे ज़रिए धरतीअ ते वधंदड़ पाप खे मिटाइण चाहींदा हुआ ऐं धर्म जी स्थापना करणु चाहींदा हुआ। चवंदा आहिनि कि श्री कृष्ण भॻवान खे इन ॻाल्हि जो बि भउ हो त किथे हिन युद्ध में भाव भाव खे, गुरु पंहिंजे शिष्यनि खे ऐं सॻा संबंधी हिक ॿिए खे मरंदे ॾिसंदा त किथे पाण में वरी ॻंढिजी न पवनि। इन जे लाइ युद्ध लाइ अहिड़ी जाइ जी तलाश करणु लॻा जिते क्रोध ऐं द्वेष घणो ई रही चुको हुजे। इन कम जे लाइ श्री कृष्ण भॻवान पंहिंजनि दूतनि खे सभिनी तरफ़, सभिनी दिशाउनि में मोकिलियाई ऐं उतां जी सॼी घटनाउनि जो जाइज़ो वठी अचण लाइ बि चयाई। सभई दूत सभिनी दिशाउनि में विया ऐं घटनाउनि जो जाइज़ो वरिताऊं ऐं अची करे भॻवान कृष्ण खे हिकु हिकु करे उन्हनि जे बारे में ॿुधायऊं। उन्हनि मां हिकु दूत हिकु घटना जे बारे में अची ॿुधायईं त कुरुक्षेत्र में हिकु वॾे भाउ पंहिंजे नंढे भाउ खे खेत जे बनोड़े जे टुटण ते वहंदड़ बरसाति जे पाणीअ खे रोकण लाइ चयईं ऐं नंढे भाउ ईअं करण सां साफ़ झले छॾियईं। इन ॻाल्हि ते वॾे भाउ खे एॾो जो तीसो लॻो कि तीसे ई तीसे में नंढे भाउ खे छुरे सां कुहे छॾियईं ऐं उन जे लाश खे घसीटे घसीटे उते वञी रखियाईं जिते पाणी वहे पियो। इन ॻाल्हि खे ॿुधी करे श्री कृष्ण भॻवान इहो तय कयो त हीअ ई उहा ज़मीन आहे, हीअ ई उहा ज़मीन थी सघे जिते भाव भाव, सॻा संबंधी, गुरु शिष्य पाण में युद्ध करे सघनि था। जंहिं स्थान ते भाव भाव जी इज़त न करे या हिकु भाउ ॿिए भाउ खे मारे ऐं मारण खां पोइ बि हुनखे कोई पछतावो न थिए त अहिड़ी जॻह ते प्रेम, नीति ऐं निवृत जो वासो न थी सघंदो। श्री कृष्ण भॻवान पोइ बेफ़िक्र थी विया त हिन ज़मीन जा संस्कार भाव भाव खे हिन युद्ध में प्रेम न जॻाइण ॾींदा ऐं हिन खां पोइ हिन कुरुक्षेत्र में ई महाभारत जे युद्ध जो ऐलान करे छॾियईं। इन आखाणीअ सां हीअ बि सिख्या थी मिले त जिते आदर भाव, प्रेम, नंढ न वॾाई या निवृत न आहे उते युद्ध ऐं विनाश ई थींदो आहे। इन जे लाइ जेकॾहिं असीं पंहिंजे घर या ॿाहिरि चाहियूं था कि स्वर्ग वांगुरु सुख ऐं शांती हुजे त निवृत, प्रेम, आदर भाव रखी करे ई असांखे हलणु घुरिजे। ॿी आखाणीअ जे मुताबिक़ चवंदा आहिनि त कुरु राजा जॾहिं कुरुक्षेत्र जी जुताई पे कयाईं त राजा इंद्र हिन जो कारण पुछियाईंसि त कुरुअ चयईंसि त इहो त मां इन जे लाइ पियो कयां त हिते जेको बि मरे उहो सिधो पुण्य लोक में ई वञे, इहा मुंहिंजी इच्छा आहे। इंद्र उन जी इन ॻाल्हि जो उपहास पे कयईं ऐं स्वर्ग लोक हली वियो। ईअं घणेई दफ़ा कयईं। पोइ देवताउनि जे सलाह मशवरे सां इंद्र कुरुअ खे इहो वरदान ॾिनई त कुरुक्षेत्र जी भूमीअ में अर्थात कुरुक्षेत्र में जेको बि
पखी या माण्हू निराहार रही करे मरे या बुख सां मरे या को बि माण्हू युद्ध में मारियो वञे त उहो सिधो ई स्वर्ग लोक खे प्राप्त थींदो। इहा ॻाल्हि पितामह भीष्म कृष्ण आदि सभिनी खे ख़बर हुई ऐं इन्हीअ जे करे ई इहो युद्ध कुरुक्षेत्र में थियो। महाभारत जे वन पर्व में लिखियलु आहे त कुरुक्षेत्र में अची करे सभई माण्हू पाप खां मुक्त थी वेंदा आहिनि ऐं एतिरे क़दुरु तक चयो वियो आहे त हितां जी उॼियल धूल जा कण उॼियल मिटीअ जा कण बि पापिन खे परम पद ॾियारण वारा थींदा आहिनि। नारद पुराण में चयो वियो आहे त ग्रह नक्षत्र ऐं तारागणनि खे बि काल गतीअ सां हेठि किरण जो भउ थी थो सघे, पर उहे जेके कुरुक्षेत्र में मरंदा आहिनि उहे पृथ्वी लोक ते ॿीहर जन्म न वठंदा आहिनि। भगवत गीता में पहिरें श्लोक में कुरुक्षेत्र खे धर्म क्षेत्र चयो वियो आहे। इहे ई कारण हुआ त छो महाभारत जो युद्ध कुरुक्षेत्र जे मैदान में ई थियो। इन्हनि ॿिनि आखाणियुनि जे अलावा छा तव्हां ॿी बि का आखाणी ॿुधी रखी आहे? अगरि ॿुधी रखी आहे त शेयर कंदा कमेंट बॉक्स में। आशा थी कयां अव्हांखे ही वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वरी खणी ईंदमि हिकु नओं वीडियो हिकु नई आखाणीअ सां गॾु। तेसीं ताईं जय श्री कृष्ण। इनकारी बयान ऐं निवेदन। गीता जी व्याख्या जे दौरान वक्ता पारां जेके बि वीचार पेश कया वञनि था उहे घणनि ई गीता पुस्तकनि मां, ॿिए बि धार्मिक साहित्य मां, इंटरनेट तां, विद्यार्थी जीवन में वक्ता द्वारा पढ़ियल किताबुनि मां या वक्ता जे पंहिंजे निजी वीचारनि, भावनि ऐं अनुभवनि ते आधारित आहिनि। व्याख्या करण जो उद्देश्य कंहिंजी भावनाउनि खे आहत करण जो न आहे। इन जे बावजूद बि अगरि कंहिंजी भावना आहत थिए थी त वक्ता ऐं चैनल इन जे लाइ अवली क्षमा प्रार्थी आहे। गीता जी व्याख्या जो प्राथमिक उद्देश्य अॼु जी नई टहीअ जे मन में गीता जे प्रति मान वधाइण ऐं रुचि पैदा करणु आहे। हिन विषय ते अॻु में ई पारंगत विद्वाननि सां तर्क वितर्क करणु, वाद विवाद करणु या कंहिं बि बहस चर्चा में उलझण जो को बि मक़सदु कोन आहे। गीता जे सिंधीअ में सम्झाइण जी कोशिश कई वई आहे जीअं अॼु जी नई टहीअ में भाषा जे लाइ रुचि जाॻे। जिन खे अॻु में ई सिंधी भाषा ईंदी आहे उन्हनि सां उच्चारण, व्याकरण या ॿी भाषा जे शब्दनि जे कतब में आणण खे खणी करे कंहिं बि विवाद में उलझण जो बि मक़सदु कोन आहे। गीता खे सम्झाइण लाइ जेके बि मिसालूं वक्ता द्वारा खयूं वयूं आहिनि उहे व्यवहारिक ज़िंदगीअ ते त आधारित आहिनि, पर कंहिंजी निजी ज़िंदगीअ सां इन्हनि मिसालुनि जो वास्तो न आहे। इन जे लाइ इन्हनि मिसालुनि खे व्यक्तिगत तौर ते न खयो वञे। कंहिं बि सुझाव या सुवाल लाइ हिकु मात्र ज़रियो चैनल जो कमेंट बॉक्स ई रहंदो। निजी तौर ते फ़ोन ते या व्हाट्सएप ते वक्ता द्वारा चर्चा करण जी जवाबदेही न रहंदी। कमेंट बॉक्स में आयल कंहिं बि दर्शक जो कमेंट जी वक्ता या चैनल जी जवाबदेही बि न रहंदी। धन्यवाद।